जनवरी में आम चूंडुनि जे हवाले सां मुतमइन आहियां। नवाज़ शरीफ देह वापसि अची सियासत में हिस्सो वठणु चाहे थो त खेसि केतिरनि ई क़ानूनी रंडकुनि खे मुंहुं ॾियणो पवंदो। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हि ॿोल। संदसि चवणु आहे त PTI चेयरमैन जे क़ैद या आज़ादी जे हवाले सां हू मुग़ल बादशाहनि वांगुरु को बि फ़रमान जारी नथो करे सघे। पुलिस भाड़े जी पुलिस बणिजी वई आहे। रियासत करप्शन ऐं स्मगलिंग में मदद करे थी। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जो 70 तोला सोन कमेटी वारे केस जी ॿुधणी दौरान रिमांड। सदर चवणु आहे त 1.5 करोड़ मालियत सोन जी का इनकम टैक्स अदा न कई वई। ही सोन किथां आयो, उन जी कानूनी हैसियत छा आहे? अदालत सोन जी कमेटीअ में गिरफ़्तार जवाबदार जी ज़मानत मंज़ूर कंदे खेसि 2 लख रुपयनि जा मचलका जमा कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। इस्लामाबाद हाई कोर्ट PTI चेयरमैन खिलाफ़ ट्रायल रोकण ऐं केस रद्द करण जूं दरख़्वास्तूं गॾाए छॾियूं। PTI चेयरमैन जे साइफ़र केस जी कार्रवाई रोकण जी दरख़्वास्त ते इस्लामाबाद हाई कोर्ट में ॿुधणी। PTI चेयरमैन जो वकील शेर अफ़ज़ल मरवत अदालत में पेश। PTI जे वकील लतीफ़ खोसा जो चवणु आहे त बार चई चुका आहियूं त जल्दी न कई वञे। मामिलो हाई कोर्ट में हली रहियो आहे। फ़ैसिलो महफ़ूज़ थियल आहे। असांखे ऑफिशियल सीक्रेट एक्ट बाबति केतिरा ई ख़दशा आहिनि। लाहौर हाई कोर्ट FIA जे केस में तकरारी हुकुम जारी कयो आहे। ईरानी सदर मोहम्मद इब्राहिम रईसी जो सऊदी वली अहद शहज़ादा मोहम्मद बिन सलमान सां फ़ोन ते राब्तो। फ़लस्तीनियुनि ख़िलाफ़ जंग जो ख़ात्मो थियणु घुरिजे। ॿिन्ही अॻुवाणनि विच में राब्ते दौरान इतिफ़ाक़। सऊदी वली अहद चयो आहे त सऊदी अरब छिकटाण खे रोकण लाइ गॾियल कोशिशूं करे रहियो आहे। सऊदी वली अहद जो तुर्क जे सदर तैयब उर्दगान सां बि फ़ोन ते राब्तो। ग़ज़ा में जारी छिकटाण ते ॻाल्हियूं। ऐं पाकिस्तान गॾियल क़ौमुनि खां फ़लस्तीन में जंग रोकण लाइ क़दम खणण जो मुतालबो करे छॾियो। परॾेही खाते जी तर्जुमान मुमताज़ ज़ोहरा बलोच जो चवणु आहे त पाकिस्तान ग़ज़ा में इसराइल जे हमलनि जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे गॾियल क़ौमुनि खां मुतालबो करे थो त सीज़ फायर जे क़दमनि लाइ भरपूर कोशिशूं वरितियूं वञनि। ग़ज़ा में शहरी आबादी खे निशानो बणायो वियो, जंहिंमें मासूम ॿार ऐं औरतूं बि शहीद थियूं। फ़लस्तीनियुनि ख़िलाफ़ इसराइल इम्तियाज़ी सलूक करे रहियो आहे। हथे ख़ाली फ़लस्तीनियुनि ते इसराइल तरफ़ां ज़मीन तंग कई पई वञे।